हैदराबाद जे इलाइक़े गिद्दू नाके जे रहिवासियुनि गैस जे मुसलसल लोडशेडिंग ख़िलाफ़ हैदराबाद जे सुई सदरन गैस कंपनी ऑफिस साम्हूं एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन मौके ते रहिवासियुनि उज़मा, परवीन, इस्माइल, लाखो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे इलाइक़े में गैस लाइननि में गैस अचण बदिरां गटर जो गंदो पाणी अची रहियो आहे। हिननि चयो त गैस न हुजण करे खेनि तमामु घणी परेशानी थिए थी। हिननि चयो त मुक़ररा तारीख़ ते गैस जा बिल बि अदा कयूं था, पर उन जे बावजूद काठियूं ॿारण ते मजबूर आहियूं। गुज़रियल 2 सालनि खां असां गैस जी लाइनुनि में पाणी पियो अचे, गटरनि जो पाणी। असां जॾहिं त हिननि खे मुसलसल चवंदा बि आया आहियूं त अदा असांजो गैस न पियो अचे, उनजे बावजूद बि हीअ आया आहिनि सिर्फ़ु असांखे डिस्प्लिन जी टिकी ॾियो था वञनि। असांखे जॾहिं त असांजी माना डिस्प्लिन जी टिकी ॾियनि था त बाबा तव्हांजो मसइलो हल करे छॾंदासीं, ऐं अचनि था गैस खे प्रेशर हणनि था, पाणी निकिरी थो वञे, वरी गैस अचे थो अधु कलाक खां पोइ बंदि। 4 साल थी विया आहिनि असांजे इलाइक़े में गैस कोन्हे, रोज़ रोज़ अचूं था गैस ॾियनि ई नथा। काठियुनि ते माण्हू केॾो कंदो। इज़त न आहे कई, असां तो न हटंदासीं। असां 3 ॾींहं पूरा पंहिंजी हड़ताल ते कंदा, मासूम ॿार वठी रोड ते विहाए छॾींदासीं बस। गैस जी लाइनुनि में पाणी भरिजी चुको आहे त जंहिंखे बस 2 सालनि खां असां कंप्लेन करे रहिया आहियूं, जिन मसइलो अञा ताईं हल नथो थिए। जे असां 9 खां 10 जॻह ते कंप्लेन कई आहे, पोइ बि असां नथा ॿुधनि। असां पहिरियां बि 2-3 जॻह धरणा आया आहिनि, हे असांजी नथा ॿुधनि। इन करे असां हिनखे चयो आहे हे असां वटि अचंदा रुगो प्रेशर हणी 2 मिंट गैस अचे थो, वरी 2 महीना गैस गुम। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk